आयो लाल सभई चओ झूले लाल। एडी महर भगवान। मटकिन जो पावन ॾींहुं अॼु सफलो थियो। मां भी नारेल हथ में खणी करे सिक प्रेम सां जीअं बूद चाली साहिब जे ट्रस्ट सभिनी जे भले लाइ चयो त मटकी तव्हां नारेल खे ई मटकी सम्झो। सिक प्रेम सां उहो नारेल हथ में खणी करे बाबे खे ॿाॾाए घर जे नलके या मटके जे अॻियां टोरियो। सभिनी टोरियो ऐं सभिनी उहो प्रसाद वातम विधो। तव्हां सभिनी खे उन दोने प्रसाद जी लख लख वाधायूं अथव। पर अञा तव्हांजो विर्त पूरो न थियो आहे। सुभाणे 11 बजे खां 12 बजे ताईं पूरी चालिया साहिब मंदिर में पलव पवंदो, जेको तव्हां chaliyamandir.com ते ॾिसी सघंदा। त सभिनी खे वेनती, पलव ॿुधी करे घर में ई पलव झलजो। तंहिंखां पोइ तव्हां विर्त छोड़जो। वार ॾाढ़ी पोइ तव्हां लाराए सघो था ऐं विर्त खां मुक्त थींदो। बसि मालिक त इहा ई वेनती कजो त भॻवान अहिड़ा ॾींहं वरी न अचनि सुखिया ॾींहं अचनि। तुंहिंजे मंदर में अची करे, तुंहिंजे दरबार में अची करे मटकी बि खणूं, मेलो मनायूं, नचूं टपूं। जय झूलेलाल। वजन घिंडे घड़ियाल वजाइन नगारा, रखी पको विश्वास हणन जोर सनारा। वजन घिंडे घड़ियाल वजाइन नगारा, रखी पको विश्वास हणन जोर सनारा। वजाइन नगारा हणन जोर सनारा। दर्शन करण हलऊं, अखो पाइण हलऊं, ज्योतियूं ॿारण हलऊं, झूलण जे हलऊं द्वार, बाबल जे हलऊं द्वार। न कर देर थी तैयार, उथी हल त हलऊं, ॾाॾा हल त हलऊं, ॾाढी हल त हलऊं। धुकर जी धमालई दाश जारी, मटका खणी मथे ते नचंदा पुजारी। थे धुकर जी धमालई दाश जारी, मटका खणी मथे ते नचंदा पुजारी। ईंदा शेजारी नचंदा पुजारी। पासू बासण हलऊं, पलव पाइण हलऊं, झुमिर पाइण हलऊं, झूलण जे हलऊं द्वार, बाबल जे हलऊं द्वार। न कर देर थी तैयार, उथी हल त हलऊं, भाऊ हल त हलऊं, भाभी हल त हलऊं।